नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त जना एक्सप्रेस ट्रेन हादसे खां पोइ रेलगाॾियुनि जो शेड्यूल मुतासिर थियो आहे। गाॾियूं 6 कलाक देर जो शिकार थी वियूं। रेलवे इख़्तियार मूजिबि हादसे सबबि कराची खां लाहौर ईंदड़ रेलगाॾियूं देर जो शिकार थियूं, जंहिंमें बिज़नेस एक्सप्रेस जे अचण में 2 कलाक 50 मिंट ऐं कराची एक्सप्रेस जे अचण में 6 कलाक 5 मिंट देर थी। कराक्रम एक्सप्रेस 2 कलाक 50 मिंट, शाह हुसैन एक्सप्रेस जे अचण में 6 कलाक 40 मिंट, ग्रीन लाइन 1 कलाक ऐं तेज़गाम 4 कलाक देर जो शिकार रहियूं। हुन खां अलावा पाकिस्तान एक्सप्रेस 5 कलाक 40 मिंट, कोयटा खां ईंदड़ अकबर एक्सप्रेस 1 कलाक 40 मिंट, जफर एक्सप्रेस 1 कलाक 15 मिंट, फरीद एक्सप्रेस जे अचण में 2 कलाक 25 मिंट, अवाम एक्सप्रेस 5 कलाक 55 मिंट, जना एक्सप्रेस 1 कलाक 50 मिंट, कराची खां फैसलाबाद ईंदड़ मिलत एक्सप्रेस 3 कलाक, अलामा एक्सप्रेस 2 कलाक 50 मिंट देर सां लाहौर पहुचंदी। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद स्टेशन जे वेझो एक्सप्रेस जी मालगाॾी खे टकर जे नतीजे में जना एक्सप्रेस जो ड्राइवर, मददगार ऐं फायर में फ़ौत थी विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।